सिंध समेत सॼे मुल्क में यौम पाकिस्तान जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। वफ़ाक़ी गादी वारे शहर में 31 ऐं सूबाई गादी वारे शहरनि में 21 तोपुनि जी सलामी। मस्जिदुनि में फजर जी निमाज़ खां पोइ मुल्क ऐं क़ौम जी सलामती ऐं तरक़ी लाइ दुआऊं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, गवर्नर सिंध निहाल हाशमी ऐं काबीना मेंबर्स जी मज़ार क़ायद ते हाज़िरी। मज़ार इक़बाल ते गार्ड जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। हवाई फ़ौज जे चुस्त दस्ते सिक्योरिटी जी चार्ज संभाले वरिती। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ डिघी ऐं कामयाब गैर रवायती जंग विड़ी। गुज़िरियल साल मई में मार्काई हक़ में दुश्मन जी जारीअ जो बिना ख़ौफ़ मुक़ाबिलो कयो। दुश्मन खे अहिड़ो सबक़ सेखारियो जेको डिघे अरसे ताईं यादि रखंदो। अॼु बि अंदरूनी महाज़ ऐं ॿाहिरीं सरहदुनि ते चैलेंजिस साम्हूं आहिनि। बुनियानुल मरसूस या ऑपरेशन ग़ज़ब लिल हक़ बि घुर्बल नतीजा हासिल कया आहिनि। अफ़गानिस्तान ते गैर क़ानूनी तौर मढ़ियल टोले खे असां वाज़िह पैगाम ॾिनो आहे। यौम पाकिस्तान जे मौक़े ते क़ौम खे मुबारकबाद ॾींदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त अॼोके ॾींहुं 1940 में नंढे खंडे जे मुसलमाननि करारदादे पाकिस्तान मंज़ूर कई। बुज़ुर्गनि जी जिदोजहद ऐं क़ुर्बानियुनि जे नतीजे में पाकिस्तान वजूद में आयो। भारत जे कब्ज़े हेठि वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं जारी आहिनि। भारत में अक़लियतुनि ख़ासि तौर मुसलमाननि सां ख़राब वर्ताव कयो पियो वञे। लाहौर में यौम पाकिस्तान ते झंडो फड़काइण वारी तक़रीब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तक़रीब में क़ौमी झंडो फड़कायो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्लाह तारड़ ऐं ॿियनि जी शिरकत। क़ौम हर आज़माइश में गैर मामूली जज़्बे आज़म हिम्मत जो मुज़ाहिरो कयो। चैलेंजिस बावजूदि असां मईशत खे पायदार तरक़ीअ जी वाट ते आंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां यौम पाकिस्तान जे मौक़े ते क़ौम खे मुबारकबाद ॾींदे चयो त पाक फ़ौज दुश्मन खे असरायतो जवाब ॾेई अस्करी तारीख़ जो सुनहरी बाब लिखियो। सरहदुनि ते तालिबान जे बिना जवाब जारीअ जो ऑपरेशन ग़ज़ब लिल हक़ ज़रिए जवाब ॾिनो वियो। ऑपरेशन ग़ज़ब लिल हक़ रुगो फ़ौजी कार्रवाई न पर दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ौमी अज़्म जी अलामत आहे। अॼु पाकिस्तान जी तारीख़ जो अहम ॾींहुं आहे। असां पंहिंजे शहीदनि ऐं ग़ाज़ियुनि खे सलाम पेश करियूं था। पाकिस्तान पंहिंजी जाग्राफ़ियाई सरहदुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ पुरअज़्म आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो यौम पाकिस्तान जे मौक़े ते ख़ासि पैगाम चवे थो त हुकूमत जी किफ़ायतशुआरी पॉलिसी जा मुस्बत नतीजा साम्हूं अची रहिया आहिनि। पाक फ़ौज दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। पाकिस्तान खे दरपेश चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ इतिहाद ज़रूरी आहे। सिंध असेंबली सभ खां पहिरियां करारदादे पाकिस्तान मंज़ूर कयो हो। पाकिस्तान जे क़याम खां अॼु ताईं केतिरियुनि ई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे करे पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत थियो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जे ॾिनल मिज़ाइल प्रोग्राम सबबि दुश्मन ड्रिनल आहे। फील्ड मार्शल जी क़यादत में पाक फ़ौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विड़ी रही आहे। दुश्मन अॼु पाकिस्तान तरफ़ मेरी अखि खणी नथो ॾिसी सघे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं मज़ार क़ायद ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं ख़िते में हिन वक़्तु जंग वारी सूरतहाल आहे। क़ौम खे मुतहद रहणो पवंदो। कश्मीरी भेनरूं ऐं भाइर वॾे अरसे खां भारतीय ज़ुल्मनि मां गुज़रनि पिया। फ़लस्तीन जा माण्हू बि हिन वक़्त ताईं ज़ुल्मनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गैस जी लोड शेडिंग रुगो सिंध न पर सॼे मुल्क में थी रही आहे। इहो तय आहे त गैस पैदा कंदड़ इलाइक़े जो वधीक हक़ हूंदो आहे। सदाईं चवंदो रहियो आहियां त सिंध खे उन हिसाब सां मनसूबा नाहिनि ॾिना विया। उमेद आहे त गवर्नर निहाल हाशमी साहिब सिंध खे पंहिंजो हक़ ॾियारींदो। तहरीक इंसाफ़ जे बानी जा केस अदालतुनि में ॿुधणीअ हेठि आहिनि। बानी जे केसनि जो फ़ैसिलो हुकूमत न पर अदालतुनि खे करणो आहे। हुकूमत अदालतुनि जे मामलनि में मुदाख़लत नथी करे सघे। गवर्नर आइनी उहिदो हूंदो आहे। इहो सियासत नथो करे सघे। सभिनी साफ़ियुनि खे दरख़्वास्त आहे त मूंखां आइनी सवाल कया वञनि। गवर्नर सिंध मोहम्मद निहाल हाशमी जूं क़ायद मज़ार ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो मुंहिंजो किरदारु तामीरी हूंदो। आहिस्ते आहिस्ते सभु मसइला हल थींदा। मुंहिंजी वधि खां वधि कोशिशि हूंदी त सिंध सूबो तरक़ी करे।